ऐं जेको इहो शाहू आहे इहो वञी ॾिसंदो तव्हां 2-3 किस्तनि खां पोइ बाघुल जो ई साथ रहंदो, सुधरी वेंदो शाहू जेको ॾुआरी आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों नेक्स्ट एपिसोड बाघुल ड्रामे जी अचण वारी किस्त में वाकई इहो शमशेर जेको नाले सां बहादुर खान हिकिड़ो मतिलबु डाकू धाड़ियल ॾोहारी घुराए थो, इहो अचण सां ज़मीननि जा कब्ज़ा छॾाए ॾींदो बहादुर खान खे, या इन खे माणक ऐं सारंग वरी प्यारो करे छॾींदा, जीअं शाहू खे शाहू वारे भाइरनि हजू ऐं हाजन खे करे छॾे, इन्हनि खे बि हाफ फ्राई करे छॾींदो सारंग। नेक्स्ट एपिसोड में बहादुर खान कहिड़ा कहिड़ा स्टेप ऐं कहिड़ा कहिड़ा कदम खणंदो ऐं बाघुल खां वञी छा इहो शाहू माफ़ी वठंदो, या इहो अॻिते हली शाहू जेको आहे बाघुल जो साथ ॾींदो ऐं सारंग ऐं माणक सां गॾिजी नए धाड़ियल ॾोहारी जो मतिलबु शमशेर सां मुक़ाबिलो कंदा। अचो तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं बाघुल ड्रामे में आख़िर अॻिते थियणो छा आहे, अॻी किस्त में छा थींदो छा न थींदो। पहिरियां वीडियो को पूरो ॾिसजो ऐं शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल फेसबुक पेज खे सब्सक्राइब लाइक फॉलो शेयर ज़रूर कंदा। दोस्तों जेकी नाइट में एपिसोड अचण वारी आहे, पहिरीं ॻाल्हि त उन में तव्हां ॾिसंदो त बहादुर खान ऐं शमशेर नाले हिकु ॾोहारी खे घुराईंदो ऐं पंहिंजो बदिलो वठण जे लाइ इन सभु कुझु उहे कदम खणंदो ऐं ज़मीननि जा कब्ज़ा बि छॾाइण जी कोशिशि कंदो। उहो जेको धाड़ियल नओं ॾोहारी ईंदो उहो वाकई सारंग वारनि जे मथां फ़िलहाल सवा शेर पइजी वेंदो, छो त उहो ख़तरनाक आहे ऐं अॻिते छो त उन जो ई किरदारु आहे। ड्रामे जी स्टार्टिंग हाणे अॻिते उन सां ई थींदी ऐं जेको इहो शाहू आहे इहो वञी ॾिसंदो तव्हां 2-3 किस्तनि खां पोइ बाघुल जो ई साथ रहंदो, सारंग ऐं माणक सां हिकु थी वेंदो, बहादुर खान जे ख़िलाफ़ थी वेंदो ऐं बहादुर खान खे इहो वॾो चैलेंज थी वेंदो, लेकिन इहो माण्हू सुधरी वेंदो शाहू जेको ॾुआरी आहे। ऐं सारंग ऐं माणक जेको आहे टक्कर ॾियण जे लाइ बहादुर खान जे लाइ तयारु आहिनि, लेकिन हिन चक्कर जेको बहादुर खान कमु कंदो न उहो सारंग ऐं माणक फ़िलहाल वक़्ती तौर संभाले न सघंदा। फ़िलहाल जेको आहे हू कमु क्रॉस करे वेंदो बहादुर खान शमशेर जे ज़ोर ते। उम्मीद आहे असांजो वीडियो तव्हां ॾिठो हूंदो पूरो। महिरबानी करे अगरि हीउ वीडियो पूरो तव्हां ॾिसी चुका आहियो हाणे महिरबानी कयो हिकिड़ी सिर्फ़ु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। अगरि फेसबुक पेज ते तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो त फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर करे छॾियो इन वीडियो को। अॻिते इहो बिल्कुलु फ्री आहे। अगरि तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते अचणु चाहियो था त शायदि को सो वीलॉग लिखंदो त यूट्यूब ते मुंहिंजो चैनल पहिरियों मिली वेंदो, या इन फेसबुक जे मथां लिंक ॾिनल अथव वीडियो जे मथां, इन ते क्लिक करे असांजे यूट्यूब ते चैनल ते अची वञो ऐं उते सभ खां पहिरियां अपडेट तव्हांखे उते मिलंदी। फेसबुक ते थोरी देरि सां मिलंदी। जे सभ खां पहिरियां अपडेट तव्हांखे खपे त इहो कमु ज़रूरु कयो ऐं अची वञो असांजे यूट्यूब चैनल ते। ऐं मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।